ॾھرڪي में सिंध बार जे इलेक्शन में हिस्सो वठंदड़ प्रोगरेस लाइज़र पैनल जे मुख्तलिफ ज़िलनि जे उम्मीदवारनि घोटकी मां अब्दुल मेहर, सखर मां कुर्बान अली मलाणो, शफ़कत राजपूत, खेरपुर मां यासिर अरफात, नवाबशाह मां पीपी अॻवान ज़िया उल हसन लंझार, नुशरो फिरोज मां अब्दुल सत्तार लोहाणी ऐं ॿियनि जे मान में ॾھرڪي बार जे वकीलनि पारां बार रूम में वकीलनि जो मेड़ाको थियो। मेड़ाके खे ख़िताब कंदे सिंध बार जे चूंडनि में हिस्सो वठंदड़ उम्मीदवारनि चयो त असां वकीलनि जा जाइज़ मसइला हल करण लाइ सिंध बार जे इलेक्शन में हिस्सो वठी रहिया आहियूं ऐं इंशाअल्लाह तव्हां दोस्तनि जे साथ सां असां कामयाबियूं माणंदासीं। जॾहिं त हिन दौरान बार जे जनरल सेक्रेटरी वकील गुलाम रसूल मेहर सिंध बार जे इलेक्शन में हिस्सो वठंदड़ उम्मीदवारनि अॻियां वकीलनि जी कॉलोनी, वकीलनि जा चेंबर, बार रूम जी बिल्डिंग, वकीलनि जा मेडिकल अलाउंस समेत ॿिया मसइला पेश कया। जॾहिं त आखिर में आयल महिमाननि खे सिंध जी सकाफत पटको ऐं अजरकनि जा तोहफ़ा पेश कया विया। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।